अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا فأتوا بسورة من مثله وادعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين صدق الله مولانا العظيم درود شريف اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قابل صد احترام علماء کرام اے حاضرین جماعت اٹھارہ رجب المرجب 1442 ہجری جامعہ عربیہ اشاعت القرآن ٹول پلازا روڑی محترم جناب حافظ علی گوہر صاحب عمر یہ سرپرستی اہتمام دے اندر اج جی عظیم شان
दीनी कॉन्फ्रेंस मुनक़िद थी है जैमें अवां सां शरीक आहियूं। अल्लाह पाक समूरन जी हाज़िरी क़बूल फरमाए। रजबुल मुरज्जब जो महीनो अवी उलमा खां ॿुधंदा हो त मेराज जो महीनो आहे ऐं पुराणे ज़माने खां रजब में इहो भी मशहूर आहे त हिन महीने में ज़कात ॾींदा हुआ, ख़ासि करे ॿारहं। मेराज जो मुकम्मिल तफ़सील ऐं तक़रीर ऐं बयान मुख़्तलिफ़ मौक़नि ते उलमा ॿुधाईंदा आहिनि, पर तत्व मेराज जो इहो आहे जो अल्लाह पाक इन रात में महबूबन करीमन के उम्मत जे लाइ सूखड़ी ॾिनी ऐं उहा सूखड़ी नबी पाक अल्लाह खां घुरी त मुंहिंजा रब जेको मेराज मां मुहम्मद पाक खे नसीब थियो आहे, मुंहिंजी उम्मत खे भी अल्लाह पाक अहिड़ी इज़त एज़ाज़ शान शौकत मिले। पोइ हिन जलसे में आयल दोस्तों, अल्लाह पाक महबूबन जी दुआ क़बूल फरमाई। अल्लाह हुज़ूर खे निमाज़ ॾिनी ऐं फरमायो त तव्हांजा उम्मती जिते भी जंहिं भी जगह ते सजदो कंदा, निमाज़ पढ़ंदा, उन्हनि ॼण मां रब सां मेराज कयो। ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे या न? चओ था कमाल आहे, अकुल हैरान आहे त असांजे पैगंबर पाक खे पंहिंजी उम्मत दुनिया जे अंदर हिन ज़मीन ते त यादि हुई, पर जॾहिं रब सां मुलाक़ात पिया कनि अकेलाईअ में, उते भी उम्मत सोने खां कोन विसरी। वॾा भागन वारा हो त अल्हम्दुलिल्लाह। असांखे त अल्लाह पाक वो सोणो नबी अता कयो जंहिंजे लाइ क़ुरान थो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह जी ज़ात शाहिदा मुसलमानो, एड़ो सजणो एड़ो खैर ख्वाह दुनिया में सजी कायनात में रोज़े अव्वल खां रोज़े महशर ताईं कोन मिलंदो जहिड़ो मिठो मुहम्मद पंहिंजे उम्मत जो खैर ख्वाह हो। जहिड़ियूं दुआऊं पैगंबर उम्मत जे लाइ घुरियो, क़ुरान खोलियो, नबियन जूं दुआऊं लिखियूं पयूं आहिनि। हज़रत नूह नबी तो चवे रब्बि ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा। ओ मुंहिंजा रब, जलमा नूह खे ईज़ायो आहे, इन्हनि जो घर भी ज़मीन ते न छॾ, माण्हू भी ज़मीन ते न छॾ। पिटे पियो नूह नबी पंहिंजी क़ौम खे, क़ुरान में लिखियो पियो आहे। अञा ॿियनि नबियनि जूं दुआऊं भी, पर उहो हिकु नबी मिठो मुहम्मद आहे। पत्थर पिया लॻनि, रत पई निकिरे, ज़ख़्म पिया थियनि, पर मुंहिंजे महबूब कॾहिं पिटियल जी पिट जी दुआ, पाराते जी दुआ न घुरी, नबी ख़ैर जूं दुआऊं घुरियूं। सुभान अल्लाह। भली आस्ते चओ, इहो तव्हां ते कलम न आहे। झट खां पोइ मौलवी ईंदा, सुभान अल्लाह बि चवराईंदा, नारा बि उथी बि पियो, हथ बि ॿई खणो। मुंहिंजे वहस में ख़ामोशी। हेॾा वॾा जलसा थिया अथनि, लख रुपया ख़र्च था थियनि। वॾा आलिम ऐं बुज़ुर्ग, तव्हांखे को कमु ॿियो कोन हो छा? जो खोड़ कम हूंदा, पर क़ुरान जे करे अची वेठा हो। इहो भी ईअं वक़्तु विञाए छॾियो, ईअं न थींदो। तव्हां ॿ ॻाल्हियूं ॿुधो ऐं दिलि में फ़ैसिलो कयो त असां कहिड़े मिठे मुहम्मद जा उम्मती आहियूं। मुंहिंजे साईं त 1400 साल अॻु में थधिड़ो साहु खयो,
सहाबीदार जो कल अल्लाह जा रसूल असांजो अबू अमर तो मोहम्मद करीम तो कुर्बान वने अजो थजड़ो साव खयो थव फरमायो अज मां पंहिंजे दिल में हिकड़ी इल्तिजा कई आहे ऐं मुंहिंजे दिल जे अंदर जेका हीअ थधड़ो साह खयो आहे मां पंहिंजे रब खां घुरां पियो रब उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं मां पंहिंजी उहा उम्मत ॾिसां जेके मौजज़ा बि कोन ॾिठऊं जन्मा मुहम्मद जो दीदार बि कोन कयो जन्मा मुहम्मद खे ॾिठो बि कोन नालो ॿुधी करे कलमो पढ़ंदा इन टूल प्लाजा के जलसे में आयल कच्चे पक्के जा मुसलमानों खुदा जी जात शाहिदा अज त तू असा पंहिंजे कचहरन में सरदारन वडेरन भोतारन मुकदम चीफ मुकदम एमपी एमएलए करे 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 तारीफ माण्हुनि जा काकड़ा निकिरी आहिनि पर दुको बि को दाख़िलो अथव दुको ई दाख़िल कोन्हे ए हाजी आया रोशे कोडिया बाठा मांदर चमचा हणी हथ कयो तो बस असां जो वने छा गाल करे फोन करे तब मोबाइल अची वजन बीठल जो पटको लाइन बीठल जी टोपी धूड़ में विझी वजन असां जो एमपी एड़ो आ जो गाल करण को मथे फोन करे तो पुलिस जिले जी थिलथिले में अची वने ये तारीफा करे करे मरी विंदे कुछ कोन थींदी तारीफ कर मदीने वाले साईं अचो तो मां जो इन जलसे में अवागे पंहिंजे महबूब जी तारीफ़ अर्ज़ कया पर मुंहिंजी ज़ुबान नाहे आउं त नकुल कया पियो असल त रब जो कलाम आहे जेको हिन क़ुरान जे अंदरि रब लिखी मोकिलियो हुअं बि असां जो बंदनि जो अक़ीदो ऐं ईमान आहे त मिठे मुहम्मद जी तारीफ़ केरु करे सघंदो के ख़तीब के मुबल्लिग के मुफस्सिर के मुहद्दिस के ताक़त ई कोन्हे तारीफ़ नबी पाक जी करे त अल्लाह पाण करे अदा शहजादो मीरानी वेठो आहे गुलज़ार अहमद चन्नू ये बई शायर आहिनि वॾा टाप जा वॾा मौलूद लिखिया अथऊं नबी साईं जे शान में छा लिखी छा लिखंदा महबूब जी तारीफ़ केरु करे पर हे भी असांजो कीदो आहे त रब जी तारीफ़ भी करे त वरी मिठो मोहम्मद करे अल्लाह से फरमायो पंहिंजे प्यारे नबी पाक जे लाइ फरमाई मा कान मुहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन अजो खत्म नबूवत जो मसइलो जोर शोर ते हले पियो ऐं सॼी दुनिया कठी थे मुंहिंजे महबूब जे खत्म नबूवत ते लोॾो ई न ईंदो हे जो वेठा आहिनि हे परवाना में ऐं गऊं थी निकिरे बकरी त हिक ॿिए जे बिभ में रसा विझी गेलराइनि था कंहिंजो माण्हू हेठि मथे थो थिए त जी थी किला छॾियो ठुश ठुश पोइ नबीअ जे शान ते तव्हां घर खां बि न निकिरंदव छा हा हिते त हाणे हथु कयो अथव त मुंहिंजो लूसण छो हुई मुंहिंजी बकरी हिन में छो आई कणक में हीअं बि कंदुमि हीअं बि कंदुमि हेॾे उलमा सॾु ॾिनो थी तारीख़ ख़त्म नबूवत हले पई काइदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान 70 साल जो पोढ़ो मैदान में क़यादत करे थो अॼु इरादो कयो त असां साथ ॾींदासीं उहो सोणो नबी उहो मिठो मुहम्मद जेको थजड़ो साल पे खड़े खत्म नबूवत जो ताज सरदार मुंहिंजो महबूब तो मां पंहिंजी उहा उम्मत ॾिसां जन ॾिठो ई कोन मौजज़ो ई कोन ॾिठो कलमो पढ़ी करे मां मुहम्मद जे मथां मुंहिंजा उम्मती थी विया ओ नौजवानो पोढ़ो अमीरो ग़रीबो दुकानदारो ज़मींदारो अज तव्हांखे कदुरु करणो पवंदो सदियूं पहिरियों तव्हांजे लाइ नबीअ दुआऊं घुरियूं अॼु उन नबीअ जे शान ऐं मर्तब जे लाइ तव्हांखे पाण मल्हाइणो आहे ऐं जेके मल्हाए विया मौलाना पाण उहे नबीअ सां गॾु रोज़े में सुम्हिया पिया चओ चओ नबीअ सां रोज़े में
क़यामत ताईं सुनियल आहिनि। हिते कोई माण्हू पंहिंजा काकड़ा हा मुंहिंजा बाबा अल्लाह तोखे ख़ुशि रखंदो पंहिंजो ज़बाना कढे चीखा करे पर नबीअ जे रोज़े मां अबू बकर उमर क़यामत ताईं हिन जन्नत में सुम्हिया पिया आहिनि ऐं मुंहिंजे मुहम्मद जा ॿई सहुरा आहिनि। ऐं उहो ॾींहुं ईंदो हुज़ूर फरमायो मां पंहिंजे उम्मत खे सुञाणे हौज़े कौसर ते वठी सोन जे प्यालनि में पाणी पीआरे ऐं जन्नत ॾे मोकिलींदुमि। हेॾे पेड़ा हलाए स्टेज ते हेॾे खणी हिते हलाए न छॾींदा कयो हिननि खे अलाए केरु न केरु लाई ऐं पेड़नि जे में असां अची बीहनि ऐं को ठुस्को कयूं वञनि काॾे विया आहिनि असांजा सालार कोई बि न आहे जेको अचे अंदरि टपियो अचे पेड़ा बि हिते हलाए लाई बि हिते हलाए हेॾो वाइज थो हले। दुरूद शरीफ़ मुंहिंजा अज़ीज़ो मां अर्ज़ु पे कयो इन्हनि जे टिनि ॼणनि सां वाइज़ ई हलियो थो वञे। हेॾो वॾो मौज़ू थो हले पियो जलसा थिया थियनि साल में कॾहिं कॾहिं अॼु तव्हांखे इरादो करिणो आहे त असां बि पंहिंजे महबूब सां निभाईंदा पंहिंजो जान पंहिंजा माल पंहिंजा बच्चा पंहिंजी जवानियूं पंहिंजी पोड़प हुज़ूर जे क़दमनि जे जुतीअ जे मिटीअ खां घोर। क़ुरान जे महबूब जी तारीफ़ पियो करे क़ुरान जे नबीअ जे लाइ ही जुमला पियो चले वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अॼु बाबा साईं जे हुज़ूर जूं दुआऊं घुरला न हुजनि हा त पंहिंजो हाल ॾिसण जहिड़ो ई न रहे हा। हे हुज़ूर जूं दुआऊं अथव न त हे रुमाल हे चोला हे पोतड़ा हे चादरा हे कुब्बा हे जुबा हे ॻोल्हिया न लभनि हा। अॻियनि उम्मतुनि क़ौमनि में कंहिंखो ॾोह थींदो हो त उन जे गेट दरवाज़े उन जे चार दीवारी उन जे जॻह जे मुहारीअ ते लिखिजी वेंदो हो त हे हिन ॾोह जो ॾोहारी आहे राति या कल्ह हिन हे ॾोह कयो आहे। ज़िना कई हूंदी त लिखियो पियो हूंदो शराब पीतो हूंदई त लिखियो पियो आहे कंहिंजी ठगी कजई को माण्हू मारियई को रोड ते फुर कयई त उन जे गेट ते लिखियो पियो आहे न पेर खणो न पागी घुराए न कुतनि जा पेर। हिमत करे वठंदुमि मुंहिंजो सॼो ख्याल मूंखे त चंडियूं वणंदियूं ई न आहिनि पर तव्हांखे झलणो न आहे जो हालात बिगड़ंदी बसि तव्हां थोरो हेॾे थी वियो हाणे सदको वञे बच्चा छॾ असांखे त अलाह तोखे ख़ुशि लॻे हिन ते बि अलाए छाजो असर आहे हलण ॾुॾो ॾुॾो थो करे। ऐं अॼु जेकर मां हिन बयान में अर्ज़ु कयां न त अॻियुनि क़ौमनि जा गुनाह ऐं ॾोह सभु गॾु कयो न असां वारा ॾोह ॿ विखा अॻिते हूं 5 सालनि जूं नियाणियूं बि महफ़ूज़ कोन्हनि। मियां ख़ुदा जो को तरस हूंदो आहे मां त अगरि अख़बार वरिती पर वठी फातुमि मथे में सूर पइजी वियो दिलि ते मूंझ थी वई त हेड़ो कहर बि थिए थो जेके बच्चा मासूम नियाणियूं थॼ पिया त छा मां बयानु कयां तॾहिं बयानु कयां जो तव्हांखे ख़बर न हुजे। हे हालत ये तुझी टच मोबाइल फेसबुक उखाड़ पे हया बेहयाई जो नतीजो आ आजाद ख्याली जो नतीजो आ जो मासूम न्याणी जेका खट मिठड़ा ऐ दुकान तो खट वठण पई वने उन जो लाश पियो घर अचे उन के रतो फिट पियो कयो वने। अरे बड़ी मरो हुक्मरानो गोतो खाओ जे ता के पितो नक हुजे न पर ता कुल बेपितिया गया हो त चौके थे इंक्वायरी थी टीमा वेंदियूं पो तफ्तीश थी शर्म तुम्हें आती नहीं मगर के रोड ते न्याणियों पे शिकार छन जुल्म जो के रस्तन में के गोठन में जेकॾहिं इहे गुनाह ॾिसूं था न त मसां बचण जहिड़ा ई न हासे पर मदीने वारे मिठे मोहम्मद जो साईं अॻे दुआ घुरी मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत खां बि कमियूं थींदियूं पर इन्हनि खे ज़िल्लत ऐं ख़्वारीअ खां बचाए न त अॼु पत्थर थियनि हा पत्थर जेके असांजी हालत आहे न
अमड़ खे पियो हिकिड़ो नौजवान ॾाटे सां कोहे इहो बि तव्हां ॿुधो हूंदो। ऐं मुंहिंजा अल्लाह तूं रहम हिन जलसे में अॼु मां पंहिंजो वाइज़ो थोरी घणी ख़ुशख़बरी कंदो आहियां। अॼु उहा ख़तम थो करे ऐं तव्हांखे हां दिलि जे अंदरि ओपर पियो कढां त ख़ुदा जो नालो अथव। नंढनि ते वॾनि ते माहौल ते औरतुनि ते मायुनि ते छोरनि ते कंट्रोल कयो। ईअं मायूं न कढी छॾियो त वञो 12,000 वठी अचो पोइ असां सुम्हिया पिया आहियूं होटल ते पाए पीअंदे शर्म थींदो थी खॾ जो पाणी पीओ। मायूं पे रुलंदियूं अचनि 12-13,000 जे लाइ राति जो वेठला 2 ॾींहं गुज़री आहिनि छा बचो आहे। पोइ वरी इलाशन पियो खणंदो न छॾींदो बकरी ॿाहिरि निकिरी वेंदी कंहिंजे फसल में चक विधई त पोइ हिते जग मंडायूं ईंदी छो त कंहिंखे पंहिंजी पोख प्यारी आहे। 1.5 किलो मुर्गी प्यारे वाह तो वटि 2 छापरनि में बंदि करे मथे लड़काईंदो घर चवंदे न त ताक़त रखो मथां हेठि ॿिली काए खाई न वञे हेॾे 1.5 मण 2 मणनि जी अधी ईअं घुमंदी वतंदी त पोइ मां छा अर्ज़ु कयां। मुला तंग दिल आहिनि सोड़ दिल में अथनि वाखो थियणु नथा ॾियनि। वाखे थियण जी मुद्दा मासूम नियाणियूं उन्हनि जो इज़त महफ़ूज़ न आहे। असां मुलनि जे पीउ जो दीन आहे असां पाण ठाहियो आहे। पाण को मौलवी पंहिंजी ॻाल्हि करे तव्हांखे छफे त हिन मौलवीअ जो पटको क़यामत में लथो पियो हूंदो बिप में रसो पए ख़ुदा खे लड़ाईंदुसि। हे त क़ुर जूं ॻाल्हियूं था कयूं पिया। अॼु इरादो कर दिलि में ॾियण वारो केरु आहे। अॻे त वॾा चवंदा हुआ भली बुख भरम जी छल न वञे शान पर हीअं बि वॾा चई आहे त भाड़ियुनि ते भित कावन केरे वेंदी छा पर वॾा मुश वॾी सुहारी वॾी पटका वॾा तुरा वॾा गाॾियूं वॾियूं जायूं वॾियूं ज़मीना वॾियूं वॾा ठठ छांगर पर हेॾो तरो निकिरी वियो आहे काशे बची कान्हे। दुआ कयो त रब ईमान सां मौत करे। कुरान में फरमाए वमा अरसलनाका इल्ला सॼे मुंहिंजे वाइज़ में हिकिड़ो बि नारो न हणाइजो चुप करे वाइज़ ॿुधो पोइ मौलवी ईंदा पोइ हणी हंधु कजो। अॼु हे 2 ॻाल्हियूं ॿुधी करे ऐं दिलि में फ़ैसिलो कयूं वञो त हिन रजब में नबी साईं खे निमाज़ मिली आहे असां सभु निमाज़ पढ़ंदासीं। हथ मां न चयो त मुंहिंजा मिठा तव्हांजो आया हो कंहिंजे करे हथ जो खणायूं त तव्हांजे नियत ते शक आहे छा पोइ मूंखे वाइज़ करण जो हक़ ई न आहे जो मां तव्हांजे नियत में शक कयां। हर हथ खणो छो ॾाढो कयो आहे छा तव्हांजो घर छॾे आया हो चांवर जे करे। इहे चांवर त घर बि आहिनि मोटी हलंदासीं त बि मिलंदा हिते तव्हां आया हो हिन सोने जे करे। बसि तव्हां चुप कयूं वेठा हुजो छड़ो दिलि में इरादो कंदा हलो क़यामत में जो मिठो मुहम्मद सुञाणे। मां इहा ॻाल्हि पे कई हिकिड़ा त भाकुर में सुम्हिया पिया आहिनि अॼु बि हुज़ूर जे रोज़े में पर नबी क़यामत में अरब इंसाननि में सुञाणे त मुंहिंजो उम्मती आहे हल हौज़े कौसर ते सोन जे प्याले में पाणी पी ऐं जन्नत ॾे रवानो थी वियो। हिकु त इहा ॻाल्हि कयमि ॿियो हिकिड़ी ॻाल्हि क़ुर कई आहे पढ़ूं क़ुर من يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين गिणती न कयो उम्मत रसूल जी कन ते तरो जीअं ॿाराड़ी में चवंदा आहिनि त मुंहिंजो कन ते तरो आहे वॾेरे जे करे हेॾे नंबर हेॾे अचो त मुंहिंजो कन ते तरो आहे जो मुंहिंजो नबी मिठो मुहम्मद आहे। असांखे दुनिया मारे छॾियो आहे न सही इन पेट चंडे ख़ुदा करे को भरजे भरबो त कबर में जॾहिं मिटीअ जी धूक आयसि हिते 250 जनेब ते कब्ज़ो अथसि त बि चए थो परियूं जनेब 100 बि मुंहिंजे थिए। हिते रोड जे सभिनी प्लाटनि ते कब्ज़ो अथसि त बि चवे थो इहा खॾ जंहिंमें सॼे शहर जो धंधो आहे इहा बि मूंखे मिले।
हिते त 4 पुट नौकरियुनि में त बि चवे थो अञा कुझु कोन्हे लंघण ते वेठा आहियूं कल्ह देगड़ो चाढ़ियो अञा दमु ई न आयो अथव हिते त व्याज खाई खाई शर्ता रखी रखी जुआ खेॾी खेॾी मंथलियूं वठी वठी माण्हू विढ़ाए विढ़ाए शैतान खां बि ॿ खां अॻिते निकिरी वियो आहे त बि पेट भरिजेसि कोन पियो ॿुधो हिन जलसे में आयल हाफ़िज़ अली गौर महर जे इन मदरसे में टूल प्लाज़ा ते अॼु तव्हांखे छंडे छुंडे ॿ ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि त जी वञो त ख़ाली न वञो कुझु कयूं वञो ये कोन था ॾिसो माण्हू कंहिंजे रूप में था अचनि जो मिसकीननि जूं मोबाइलूं खीसा कटणु चौंपिलियूं खणणु ॿुॾी बि मरनि त बि भलो न गोतो खाओ के वाह में जो तव्हां जलसनि में अची ग़रीबनि मिसकीननि क़ुरान ॿुधण वारनि खे परेशान पिया कयो ऐं इन जी बददुआ लॻी वञे ऐं तुंहिंजी आके परेशान थिए पोइ मोबाइल पुॼंदी दुरूद शरीफ़ पढ़ो हीअ बि का हालत आहे जनाज़े में बि मुंहुं ॾिस कई मैयत जो उते बि शादीअ में वञ उते बि जलसे में वञ उते बि एॾी त हिन चंडे पेट अची करे वालार कई आहे न अॼु हिन क़ुरान जे वाइस में इरादो कयूं वञो हराम खां बचंदासीं ऐं वॾो तबाह कयो आहे व्याज चए कहे हराम हलाल आहे कुतो गॾो खिनज़ीर सीर जी रत चओ समूरा तुझे सीने ते को पिस्टल रखी हो चवे तो गोली हणंदो मां न तो कुत्तो खा चवंदो गोली खाईंदुमि पर कुत्तो ऐं व्याज कीअं था खाऊं ॾियूं कीअं था वठूं कीअं था ॿियनि खे खणाए कीअं था ॾियूं मां वेठो पोइ आऊं ॾींदासीं ॿुधो व्याज खोर ॿुधनि व्याज खोर आवाज़ पियो वञे जाॾे आम आवाज़ पियो कयां पंहिंजे पाण ते बि सॼी दुनिया ते भरिजे पई उहे ॿुधनि जेके व्याज वठनि था ॾियनि था या व्याज जो कारोबार था कनि हिन क़ुरान जे मुताबिक़ अहिड़ो कुते खाइण गॾ खाइण वारो एॾो उहो बि हराम आहे पर व्याज खां घटि छो त मुंहिंजे पाक नबीअ फरमायो जेको व्याज जो पियो ॾे वठे इहो ॼण सची अमड़ सां ज़िना पियो करे जागो था वे सोट रे मिठा मुंहिंजा वेही रह हे असांजो हाल आहे को जो कुतो गॾो खाइजे मोर ढोर जो गोश्त ऐं तव्हांखे ख़बर पए भाकुर पाईंदुसि चांहि पीआरींदुसि हथु ॾींदुसि ऐं व्याज खोर खे कीअं था भाकुर पायो अचोसि हेॾो वियो थधो पीअंदो की न मिठो गरम धूड़ पीअंदो ऐं क़ुरान जो चवे त व्याज खोर ते रब जी कावड़ केतिरी आहे तवजो आहे फइलम तफअलू फअज़नू बिहरबिन मिनल्लाहि व रसूलिही है क़ुरान सदको वञातो अथव अॼु त वाणियुनि खे बि असांजो मुस्लमान ॿ पील मारियूं पियो वञे वाणिया सुम्ही पिया सवड़ विझी असां वारा गोई कयूं पिया वञनि हो 10-20 रुपया वठंदो त 50 रुपया वठंदो दुआ कयो तरफ़ हलाल जा ॿ गिरह ॾे आमीन जो समूरा वॾो धंधो थी वियो आहे हिकु व्याज जो जुआ शर्तां हिन ट्रकियुनि ते शर्तूं था रखनि वेकिनियूं घणियूं ईंदियूं कारूं घणियूं ईंदियूं माण्हू घणा वेंदा ॾाढी कूड़ घणा वेंदा ॾाढनि वारा हे शर्त पई हले इन शर्त जी शैतान खे बि ख़बर न हुई त अहिड़ी शर्त बि माण्हू रखंदा बोले गुलाम अली अॼु असांजो हाल इहो आहे क़ुरान पे फरमाए फइलम तफअलू फअज़नू बिहरबिन मिनल्लाहि व रसूलिही इहो जेको व्याज पियो वठे या खाए या ॾे अल्लाह जो क़ुरान पे फरमाए जेकॾहिं व्याज को नथो मुड़े त पोइ तयारी करे इन सां अल्लाह जी रसूल जी जंगिया खटंदो रब रसूल खां अॼु इरादो कयो त नबी साईं जी ताबेदारी कंदासीं अल्लाह जे हुकुमनि खे मञींदासीं कुरान पे चले या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलु रिबा ऐ ईमान वारो व्याज न खाओ इहो कुरान पे चले अहल्लल्लाहुल
बई व हर्रम रिबा, फरमायूं वापार हलाल थी विया जो हराम थी। मोजेड़ो मुला अशरी दाढ़ी छड़ो कंहिंखे फोन कयां इन व्याज जे मामले में त हे फलाणो आयो थी इनखे 5 रुपया ॾिजाए, माण्हू भलो आहे त जेतिरो गुनाह हुन वठी ऐं वठण ॾियण वारे खे तेतिरो मुंहिंजे सिर ते जंहिं हुनखे छड़ो पालत कई। सम्झो था न? हिकिड़ो माण्हू अलाह न करे कंहिंखे रस्ते में मारे विधई, पकड़िजी पियो हथियार समेत। अब हथियार किथां वरितो थी कि फलाणे माण्हूअ खां। उते पुॼंदी हुकूमत, हथियार तुंहिंजो आहे कि हा से मुंहिंजो आहे। हे छा आहे चईसि मां किराए ते हलाईंदो आहियां। पादर खाईंदो न खाईंदो? अड़े किराए ते तो हथियार हलाए, होॾे माण्हू मरी पियो, जेको केस हुन ते उहा FIR हिन ते बि थींदी। ॾियण वठण वारो त व्याज में आहे ई आहे, पर जेको मुंशी लिखे पियो उहो बि हिन में आहे, जेको असां जहिड़ो सिफारिश करे उहो बि लोह आहे। वरी जो वठी आयो आहे सभिनी खे चए हलो त होटल ते कढ़ाई खारायांव, उहे बि लोह। हाणे वञेसि कलम, वञेसि वठंदो। चोर मानी काथे खाधी, आयो काॾो वियो काॾो, वठ सॼी आके खे। अॼु असां पाण खे आज़ाद पिया सम्झूं, हालांकि कलमे पढ़ण वारो हिन क़ुरान ऐं रसूल जो ताबेदार आहे। आज़ाद नाहे, तुंहिंजी वाग रब ऐं रसूल जे हथ में आहे, जाॾे फेरनी होॾे हली पओ। इरादो कयो त नमाज़ पढ़ंदासीं, रमज़ान अचे थो रोज़ा रखंदासीं, चेहरे ते रसूल जी सुन्नत सजाईंदासीं। ॾंद हौड़ाई भॼियूं पयूं थी अञा सेलून ते 3 घुमरा ॾिजांसि ब्लेड जा। पप्पू थी घर वञे, घर जो वञे त मायूं निकरण पयूं त ॿी माई काॾो आई आहे। इरादो कयो त सुन्नत रखंदासीं। अॼु मां ताबेदारी रसूल पैगंबर जा कुर्ब ऐं मुहबतूं ॿुधाइण तव्हांखे अर्ज़ु करण आयो आहियां त जंहिं मेराज जे महीने में अॼु ही जलसो आहे, इन में रसूल खे निमाज़ मिली उम्मत जे लाइ। ऐं मुंहिंजे पाक नबीअ फरमायो क़यामत में मां सुञाणींदुमि निमाज़ी उम्मतीअ खे। कंहिंखे अॼु तोखे को शाह, को पीर, को वॾेरो, को भोतार सुञाणे ऐं तोखे रोड ते हथ ॾे त तूं सॼे ॻोठ में वञी ॿुधाईंदे पुछनी न पुछनी। अॼु साईं फलाणो साहिबु मुंहिंजे लाइ गाॾी चई, मूंखे हथ ॾिनई, छो ॾिनई? तूं सोन जो ठहियल आहे, तूं चमचो वधीक हूंदे मांडर वाठो साहिब जो चए त गॾे खे गाबो ॼायो त तूं पहिरियों माण्हू आहे। उथी चवंदे हा साईं ठिके पियो, मां ॿुधो। खुशामदी हे कमाल त इहो आहे जो तो जहिड़े ग़रीब खे क़यामत में नबी सुञाणे त मुंहिंजो उम्मती आहे। सभु तयार हो त क़यामत में नबी सुञाणे, नंढा वॾा। तो निमाज़ जो अॼु खां पको इरादो कयो। मूंखे उमेद आहे त सभु निमाज़ी हूंदो, पर को रहियल आहे त अॼु इरादो कयूं वञो जलसे ॿुधण खां वधीक निमाज़ जो सवाबु। जलसो बि वॾो सवाबु आहे, पर जे निमाज़ न पढ़े त फ़ाइदो छा थियो? मुझे पाक पैगंबर करीम उम्मत जे लाइ दुआऊं घुरियूं, उम्मत जे लाइ बख़्शिश जूं दुआऊं घुरियूं। अञा हिकिड़ी वॾी दुआ मुंहिंजे महबूब जी महफ़ूज़ पई आहे, जेका साईं क़यामत में घुरंदा। ओ नौजवानो, ये डिशूं, फिल्म, होटल, तमाशा, खेल, कुकर, कुत्ता झाड़ण ऐं विढ़ाइण छॾे ॾियो। अचो नबीअ जे तरीक़े में हालात बिगड़नि पिया। बेदीनीअ जो सैलाब अची वियो आहे, बेहयाई जी ॿोॾ आई आहे, उघाड़ पई बेशर्मीअ जा वॾा बाहि पई भरे। अॼु वक़्तु अथव पाण बि बचो, बचनि खे बि ऐं घर ते बि कड़ी नज़र कयो। इहे टच मोबाइल, फेसबुक माइन खे न वठी ॾे। शोरनि ते बि कंट्रोल कर, हालत सफ़ा चढ़ियल आहे, बाहि भरी चुकी आहे, बफड़ था ॿरनि। जॾहिं 5-3 सालनि जूं न्याणियूं ऐं बच्चा महफ़ूज़ न आहिनि त ॿियो केरु महफ़ूज़ रहंदो? अचो हिन क़ुरान ॾे।
ए मदरसा तव्हांजा सजन आहिनि मथां गुस्सो ऐं कावड़ करे त मुलनि हुजूत दर खोलिया आहिनि तुंहिंजे लाइ बच्चा क़ुर पढ़नि हाणे लॉकडाउन हुई स्कूल कॉलेज सभु बंदि हुआ इहे मदरसा हुआ जेके हिन ग़रीबनि खे विहारे जायूं पिया ॾियनि इहे बच्चा जेके घर में थांव ऐं दिला पिया वञनि इनखे मदरसनि जॻहियूं ॾिनियूं विहारियो थांव मानियूं चांवर अटा गे हथ बिस्तरा सभु अलाह सां ई ॾिना आहिनि तव्हां ई ॾींदा हो ग़रीब मिसकीन कणिक जी लप ॾिनव सारियूं ॾिनव 5 रुपया ॾिनव ख़ैरात ॾिनव अलाह तव्हांजे बचनि में बरकत करे ख़ुशि थींदा कयो को वठणु अचे चओ अल्हम्दुलिल्लाह बाबा ख़र्च हूअं कोन थो थिए सच ॿुधायो तेल खे बाहि लॻी वई आहे सामान मथे चढ़ी विया आहिनि स्टोर तो दवा वठो त पैसा ॿुधी बीमारी छॾे थी वञे आहे कोन्हे ॿिया फाहे जा कम कोन था कयूं माण्हू तो मरे त 3 ॾींहं तॾो थो हले पाडा फंडरा वछूं मुर्गियूं सुको फ्रूट साओ फ्रूट बादामियूं दूध पती चांहि 3 क़िस्म पंहिंजो बिस्कुट जे वरी नून वारो आहे त 3 बोतलां इहा मौती आहे शादी आहे आख़िरी ॾींहं ते जो लेखो कर त निकाह ते 20,000 टोटल बिल 2.5 लख इहे 2.5 लख उन मरीज़ खे ॾिया जेको मरी वियो त 6 महीना पोइ मरे हा अॻिते सुम्ही पई आहे सॼो ॾाढो सुम्हियो पियो आहे मुंहिंजो सौटो त कल्ह रत ॾिनई तंहिं महिल त चई मूंखे शुगर आहे मूंखे ब्लड प्रेशर आहे हाणे वेले जे लाइ मानी ते हल्के रेट कयूं पई आहे ऐं खाइनि पीअनि था तॾहिं बि चवंदे का ज़िंदगी जी आख़िरी मानी अथनि चओ त वरी चवंदा मुला इहा बमानी बि नथा सनि असां था चऊं टोड़ो घटि परेव अॻे बचा पालियो बसि दुआ घुरी का सनी सुकी चांहि जे चाहे मूं शामियानो नज़र अचे उहा पीआरे पाणीअ जा 2 जग हणेसि दुआ घुरी चएसि हाणे घर हल पाण बि घर जी मानी कयो सौटो मासा त साला भेणवीआ बि उते वेहंदा आहिनि छा मानीअ ते ऐं इहा बीमारी हाणे सभिनी में अची वई आहे मां त ढके ढुके पियो ॻाल्हायां कुझु ॾींहं थींदा हिकिड़े वॾे माण्हूअ जी माउ मरी वई अची मानव गॾु छा वेला पिया थियनि बकर पिया मूंखे हिकिड़े चयोसि हिकिड़ो कमु आहे मां जो कहिड़ो के दुआ घुरो त हिन माण्हूअ जो वरी को ॿियो भाती मरे 15 ॾींहं मानी एॾी खाधी आहे जो ॻाल्हि न कर पाण कहिड़ा प्यारा माण्हू वेठा मां छा अर्ज़ु कयां त असां पाण खे पाण गिचीअ में रखो विधो आहे इहे 2 पैसा मदरसनि में मस्जिदुनि में अलाह जे नाले ते तुंहिंजे ॻोठ में हाफ़िज़ पढ़ाइनि था उते हथ सुकिया पिया बि 6,000 खां मथे चढ़े ई नथो 10 साल थिया आहिनि मौलवीअ खे पहिरीं शादी कई जो आयो 5 ॿार ॼाया अथसि त बि उहा सुकी पुकी पघार ऐं हेॾे ॿार कीअं थो ख़र्च करे खोड़ ॻोठनि में मौलवी पढ़ाइनि था हिकिड़ो हाणे मिलियो आहे 3 चौथों ॾींहुं थींदो जे मूंखे 8 साल हिकिड़े ॻोठ में थिया आहिनि 4,000 पघार उते 30 माण्हू नौकरियुनि वारा आहिनि बाग आहिनि सब्जियूं आहिनि खजूं आहिनि उते ॾींदे तुंहिंजो साहु थो निकिरे वरी जो घुरेसि न चवंदो मुला साईं क़ुर विकिणनि था छा कजे 2 पासा बीमारी आहे अॼु सभु इरादो कयो त हिन क़ुर जी ख़िदमत कंदासीं मदरसनि खे कुल्हो ॾींदासीं मदरसा ग़रीब अथव मिसकीन अथव सॼी दुनिया हिननि जे ख़िलाफ़ आहे हे तव्हां ग़रीब हो तव्हांखे त लख छा बज़ा मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जेके मां तव्हांजे लाइ चवां जेको आलिम बुज़ुर्ग अचे थो तव्हां जी करे जेको हाल आहे पिरियां नाल करे ॾियो था पिया रब तव्हांजे बचनि में शहर कंदो बरकत कंदो रब तव्हांखे ख़ुशि रखंदो आमीन जो समूरा इहे न हुजंदा बच्चा क़ुर पढ़ण वारा त अज़ाब कॾहिं जो अचे क़ुर पढ़जे तो रब राज़ी थो थिए हिकिड़े ॻोठ में अज़ाब पियो अचे गुनाहनि जे करे हिकिड़ो नंढड़ो बच्चो वज़ू करे मस्जिद में वञी क़ुर खोले बिस्मिल्लाह पढ़ी छा पढ़े ॿियो पढ़ियल ई कोन हो अलाह फरमायो फ़रिश्तो वञो इन ॻोठ ते जल्दी मां रब 40 साल हिन बिस्मिल्लाह जे करे अज़ाब जो फ़ैसिलो पुठिते करे छॾियो जंहिं ॻोठ खां मुस्लमान आया हो
पंहिंजे मदरसन पंहिंजे ॻोठ जे मस्जिदुनि में पढ़ाईंदड़ आलमनि पेशिमामनि हाफ़िज़नि जी ख़िदमत कयो। पाड़े में मदरसा जंहिंमें मुसाफ़िर तालिब उन्हनि जी बि सार संभाल हो। हयाती ख़बर ई न पवंदी वेंदी तुंहिंजी किरड़नि जूं मिल्कियतूं पयूं हूंदियूं। भई कवारा पैसा त रहिजी विया, घर रखियल पैसा त रहिजी विया, पर जेके खीसे में हूंदई उहे बि मौत खां पोइ कढी वेंदई। तयारी आहे? शादियुनि ते 10-10 लख ख़र्चो आहे, कमनि ते ख़र्चो आहे, जॻह था ठारायूं त बाहि थी अची वञे, नौकरीअ जो दिलासो थो मिले त खोड़ मां मोरवी बि ॾिठा जन वीचारनि डांबर बांबर हयो ॾाड़ीअ खे त जवान ॾेखारिजऊं 20-20 लख भरियूं पर नौकरी बि ख़ैर शहर मिलियो कोन। पर जे हेॾे था चऊं त का मस्जिद में गाडर और टीयर त 3 जवाब थो ॾे। मोल साहिब 13 महीनो आहे, पोयूं तारीख़ान, अॼु त मौला ई लॻा पिया हूं। अल्लाह न करे कंहिंजी मोबाइल निकिरे थी न 40,000 जी 50 जी, ॿिए ॾींहुं सिज नथो बिरे त नई वठी थो अचे। इहे काॾो आया? उन्हनि जी त पाण पटबी जेके परायूं कढनि था, पर तोसां जो एॾो नुक़सानु छो त सनी त वणे नथी न। चङी का शइ हुजे 2 ॾींहंनि में वरी साॻी मोबाइल खीसे में अबा हीअ लथी छा? हिन सां ॿी वठी आयूं डबा पेके। इहे पैसा काॾो आया? अल्लाह तव्हांजे बचनि में बरकत करे। उलमा जो वॾो तइदाद बुज़ुर्गनि जो सालिहनि जो मौजूदु आहे। मां अॼु हिन क़ुरान जे जलसे में हिन मदरसे पंहिंजो टूल प्लाज़ा वारे में तव्हांजे अचण ते ख़ुशी थी आहे। ज़ालिमनि बि हणी हंधु कयो आहे, पर क़ुरान जे आशिक़नि बि खटायो न आहे। जंहिं जलसे में वञ एतिरी जमायत चओ तव्हांजे सूसकियूं घणियूं मोकिलियूं मदरसे वारनि त जलसे ते अचो। का टाली बाली सच ॿुधायो, पंहिंजे ख़र्च ते पंहिंजा लीटर तेल जो विझराए वरी हिन जलसे वारा तव्हांजे आया बि हूंदा हिन ई जलसे लाइ, उते बि ॾिनो हूंदो, वरी चवंदा त बि बरपिया ॾींदासीं। पोइ तव्हांखे शाबस न आहे, तव्हांजे ईमान खे जस आहे, तव्हांजे क़दम ते अलाह राज़ी थींदो। मां जेको वाइद कयो आहे न सिर्फ़ु इन जे लाइ त सभु जेके थोरियूं घणियूं ठंगी खुणका उहा बि ख़तम थी वञे। थींदी या न थींदी? जंहिंजो अबू अमड़ कावड़ियल आहे त सिज न लहे पीउ माउ खे परचाए। सम्झो था न? छो त अबू अमड़ जे क़दमनि में अलाह जन्नत रखी आहे। कुरान पे फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। प्यारा तुझे रब जो फैसलो आहे, इबादत का अल्लाह जी कयो, पीउ माउ सां सोना हलो, अबे अमड़ सां एहसान कयो, अबे अमड़ जी इज़त कयो। इहे पोड़ा अबू अम्मा पुराणा थी वेंदा त कुझु तव्हांखे तंग कंदा, कुझु तव्हांखे कम चवंदा। क़ुरान जो फरमायो तव्हां बि नंढे हूंदे अबे अमड़ खे रद्द कयो, पर अबे अमड़ तव्हां खां बेज़ारी कोन कई। हाणे पीउ माउ तव्हां खां पाणी चांहि दवा दरमल घुरंदा, तव्हां चीर करे ॾिजो, मथां तारा वॾा करे ऐं चवे क़ुरान मरे कोन पियो, मां तो फासी वियो आहियां। न चइजांइ अबे अमड़ खे। क़ुरान जो फरमाए फला तकुल लहुमा उफ़ उफ़ बि न चइजांइ, हीअं हूअं बि न कजांइ, तारा बि फोटारजांइ न, छो त जन्नत अबे अमड़ जे क़दमनि में आहे। अबू अमड़ राज़ी, मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी, रब अर्श ते राज़ी। जंहिंजो पीउ माउ जीअरो आहे जन्नत जा दर खुलिया पिया थी। अॼु हिन जलसे में लोकियो आहे बेनमाज़ी निमाज़ी थियनि। ॾाढ़ी न आहे त ॾाढ़ी रखण जी नियत कयूं आहिनि, मस्जिदूं आबाद कयो, रब पैसो ॾिनो थी, माल ख़र्च कर ख़ुदा जे राह में, पेट कयूं वञो। अॼु ॾही वक़्तु थी, ॾही जिंद छॾायूं वञ, सुभाणे तोखे क़बर बि मिली न त उहा जन्नत जे बाग़नि मां बाग़ हूंदी। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। इस्लाम क्यों न हो मुमताज दुनिया भर के दीनों में, इस्लाम क्यों न हो मुमताज दुनिया भर के दीनों में, वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में।
अल्हम्दुलिल्लाह ही हुआ आज प्रोग्राम जा बेहतरीन खतीब मायनाज खतीब हर दिल अजीज हजरत मौलाना